अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो होस्ट शेरदिल गाहो। तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम केरु वेहंदो कुर्सीअ सां गॾु। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, असांजे हिन प्रोग्राम जो फॉर्मेट 3 कुर्सियूं हूंदियूं आहिनि ऐं असां वटि हिकिड़ो गेस्ट हूंदो आहे। अॼु बि ईअं ई असां वटि 3 कुर्सियूं लॻल आहिनि, वज़ीर आज़म जी कुर्सी, औरत जी कुर्सी ऐं जेको गेस्ट हूंदो उन जी पंहिंजी कुर्सी। त असां सां गॾु अॼु जेको गेस्ट आहे उहो इंतिहाई मोस्ट सीनियर एक्टर आहे। असांजी सिंधी मीडिया में उन वॾो कमु कयो आहे ऐं इलाही जेको आहे उन जा ड्रामा तव्हां ॾिठा हूंदा। असां सां गॾु अॼु मौजूदु आहे अकरम शेख साहब, जंहिंखे मां चवंदुमि त केरु वेहंदो कुर्सीअ प्रोग्राम में अचनि। साईं अस्सलाम वालेकुम। छा साईं, ख़ुशि आहियो? कोरोना जो डोज़ थी वियो? हा, हथ में पोइ सही आहे, मुंहिंजा 2 डोज़ थी विया। त अॼु अकरम साहब, असांजो जेको प्रोग्राम जो फॉर्मेट आहे, वज़ीर आज़म जी कुर्सी रखी आहे तव्हांजे लाइ, हिकु औरत जी कुर्सी रखी आहे माज़रत सां, छो जो तव्हांखे असां थोरी देरि औरत बि कंदासीं ऐं उन खां पोइ तव्हांजी पंहिंजी कुर्सी हूंदी। त प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उनखे अॻिते वधाईंदे मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त वज़ीर आज़म जी कुर्सीअ ते तव्हां थैंक यू वेहो। वज़ीर आज़म जी कुर्सीअ ते अकरम शेख साहब वेही रहियो आहे। हिन वक़्तु असांजो वज़ीर आज़म आहे अकरम शेख। असां सोचियो बि न हुयो ऐं साईं थी वियो। त तव्हांखे सभ खां पहिरियां त मुबारकबाद पेश कंदासीं वज़ीर आज़म थियण। ख़ैर मुबारक, महिरबानी साईं। उन खां पोइ हे जेका कुर्सी आहे, इन जे मथां काफ़ी ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि, छो जो सॼे मुल्क खे असां वटि त वज़ीर आज़म ई खणी हलाईंदो आहे। त उन खां पोइ वज़ीर आज़म थियण खां पोइ सभ खां पहिरियां हिकिड़ी काबीना जेका सिलेक्ट थींदी आहे, त उहा बि वज़ीर आज़म ई सिलेक्ट कंदो आहे, छो जो हुनजा ई इख़्तियार हूंदा आहिनि। त तव्हां पंहिंजी वज़ीर आज़मशिप जॾहिं तव्हां जॉइन कंदा, वज़ीर आज़म थी वेंदा, त उन खां पोइ पंहिंजी जेका तव्हांजी काबीना हूंदी उन जे बारे में सभ खां पहिरियां अहम उहिदो हूंदो आहे सदर जो। तव्हां कंहिंखे रिकमेंड कंदो जेको पंहिंजो आर्टिस्ट आहे, जिन सां गॾु तव्हां कमु कयो आहे, त हीअ मूंसां गॾु सदर हुजे? मुल्क जो वज़ीर आज़म तव्हां आहियो ऑलरेडी। सदर जे लाइ जेको आहे सो मुनासिब माण्हू जेको आहे असांजो अहमद मेमण वेहंदो। अहमद मेमण तव्हांजे नज़र में बहितरीनु सदर थी? बहितरीनु माण्हू आहे ऐं सुलक्षणो माण्हू आहे, क़ाबिल माण्हू आहे ऐं इंसान शनास माण्हू आहे। उनखे ख़बर आहे त कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो पाकिस्तान खे हलाइबो ऐं उन वटि उहे गट्स आहिनि। अच्छा, अॼुकल्ह त असां वटि जेके सदर आहिनि उहे गाइबी रहंदा आहिनि। तव्हां इहो पावर ॾियण खां पोइ उनखे स्क्रीन ते रखंदो, या जीअं अॼुकल्ह असांजो सदर आहे कॾहिं कॾहिं नज़र ईंदो आहे, ईअं ई हूंदो? न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। जीअं सदर जा इख़्तियारात आइन में आहिनि, उहे उनखे बिल्कुलु पूरा ॾिना वेंदा। बिल्कुलु। त तव्हां अहमद मेमून साहब खे पंहिंजी काबीना जो सदर सिलेक्ट कयो आहे। उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हां अकेला माण्हू त हे मुल्क न हलाए सघंदा, तव्हां सां गॾु पूरी टीम हूंदी। त तव्हां पंहिंजो PA कंहिंखे रखंदा, पर्सनल जेको तव्हांजो असिस्टेंट हूंदो, जेको पर्सनल तव्हांखे पॉलिटिकल बि चई सघिजे थो, पर्सनल बि चई सघिजे थो, जेको PA हूंदो उहो केरु हूंदो तव्हांजो, जेको तव्हां सां गॾु ई हूंदो? मां पंहिंजे PA जे लाइ जेको आहे सो मां सिलेक्ट कंदुमि जावेद नाज़ ठाकाणी खे, जेको होशियारु माण्हू आहे ऐं बाक़ाइदा उनखे ख़बर आहे त PA जेको आहे न हिकिड़ो सोशल माण्हू हूंदो आहे, जेको सभिनी खे खणी करे हलंदो आहे। ऐं उनखां मूंखे वधीक सोशल ऐं सुठो माण्हू जावेद ठाकाणी थो लॻे, जेको मूंसां ॿाह मेली हूंदो त असांजा कम वधीक सुठा थी। माना फुर्ती हुजे, जंहिंखे फुर्तीलो हुजे, कमु हेॾे सभिनी खे फ़ोन घुमाइणु, हे हो सभिनी खे इकठो करणु, माना जावेद ठाकाणी जहिड़ो माना उहो माण्हू अहिड़ो माण्हू हुजे। जावेद कम हुजनि न हुजनि, हुन वटि घणा कम हूंदा आहिनि। जावेद नाज़ ठाकाणी वटि वॾा कम हूंदा आहिनि। बसि कम ईअं थींदा जो ख़बर ई न। जी बिल्कुलु, मूंखे ख़बर आहे। उन खां पोइ असांजो जेको हे पंहिंजो, असां सिंध सूबे जी ॻाल्हि था कयूं, ॿिया सूबा बि असांजा पंहिंजा ई आहिनि ऐं वज़ीर आज़म जा त सभई हूंदा आहिनि, पर सिंध जे लाइ तव्हां वज़ीर आला कंहिंखे सिलेक्ट कंदा त हीअ वज़ीर आला हुजे सिंध में, त सिंध जा जेके आहिनि हालात उहे बहितर करे सघे थो? सिंध जे वज़ीर आला जे लाइ मां जेको खड़किलो माण्हू हुजे, कम वारो माण्हू हुजे, कम वारो वॾो ज़िमेदारी वारो उहिदो अथव, ज़िमेदारी वारो ज़ाहिर आहे उहो सभिनी खे खणी हले माण्हू, प्यार मोहबत वारो माण्हू। मां हिन जे लाइ सिलेक्ट कंदुमि मोहम्मद अली ईसाणी खे, वज़ीर आला सिंध। वज़ीर आला सिंध मोहम्मद अली ईसाणी, बिल्कुलु, छो जो उहो माण्हू हिकिड़ो आहे पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे ऐं सभिनी खे खणी हलण वारो माण्हू आहे, टाकेटर माण्हू आहे ऐं बहितरीनु इंसानु आहे, जेको सभिनी जो ॾुख सुख बराबरि। वॾो उहिदो हो, मालिक हो, तव्हां कंहिंखे बि ॾेई सघो? न, मोहम्मद अली ईसाणी जो न, इहा ॻाल्हि न आहे त मां के पंहिंजे खे ॾियां। मां कोशिशि कंदुमि त मीडिया जो जेको सुठो माण्हू हूंदो, जेको माण्हू खे खणी हले। ॾिसो न, असांखे बाक़ाइदा सॼे सिंध खे खणी हलणो आहे।
साईं बिल्कुलु तव्हांजी इन ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ आहियां त पूरी सिंध खे खणी हलणो आहे, पर जेसीं ताईं मूंखे लॻे थो तव्हां जेको सिलेक्ट कयो पिया उहो पंहिंजी कंदो आहे, पंहिंजी ॿुधंदो आहे। न साईं, उनखे पंहिंजी न ॿुधंदो, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, असांजी बि माना ॿुधंदो, तव्हांजी बि ॿुधंदो। ॿुधंदो बिल्कुलु सभिनी जी ठीकु आहे। ॿुधंदो। तव्हां अगरि जेकॾहिं एज़ ए वज़ीर आज़म अची विया, हिन कुर्सी ते वेही रहिया आहियो, तव्हां हिन महिल वज़ीर आज़म आहियो, सभ खां पहिरियां तव्हां जेके बि बिल पास थींदा आहिनि असेंबली में, सभ खां पहिरियां तव्हांजी नज़र में कहिड़ो बिल हूंदो त हीउ पास कयां, उहो कानून पास कराए छॾियो त सभ खां पहिरियां हीउ कानून लागू थींदो मुल्क ते, उनखां पोइ बाक़ी ॿिया मसइला हल कंदासीं? साईं शेरदिल साहिबु, तव्हांखे मां हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, जेको असांजो मुल्क आहे पाकिस्तान, हिन महिल वॾी ज़वाल में आहे। उन ज़वाल इहो आहे त असांजे मुल्क जा जेके नौजवान नस्ल बिल्कुलु तबाह थी विया। बिल्कुलु। उन तबाही जो कारण इहो आहे त असांजा जेके नौजवान आहिनि, स्टूडेंट आहिनि ऐं जेके नौकरियुनि में न आहिनि, सभु उहो नशो था वापराइनि। मुंहिंजो पहिरियों बिल पास थींदो, मां उन नशे खे जेको आहे न ख़तमु कयां। इन गुटको, पान, इहे शराब, आइस जेका इस्तेमालु कॉलेजनि में इस्तेमालु थिए थी, काॾों अचे थी, केरु विकिणे थो, केरु वापराए थो, उन्हनि जे लाइ बाक़ाइदा सज़ा हूंदी, उनखे सरेआम सज़ा ॾींदी। मां पहिरियों कानून इहो पास कंदुमि। पहिरियों ई कानून तव्हां नशे जे पहिरियों कानून मां इहो पास कंदुमि, इहे जेके खाइनि था इहे मंशियात, छो जो असांजो नस्ल जेको आहे न मंशियात ते लही वियो आहे। का ख़बर कोन्हे, पीउ माउ जी इज़त कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे, मुल्क तबाही जे किनारे थो वञे, त का शनास न रही आहे माण्हुनि में वञी। सिर्फ़ु छा हिन जो कारण इहो आहे त सभु नशो था वापराइनि। बिल्कुलु। ऐं उहो नशो जेको आहे न कॉलेजनि में हले थो, यूनिवर्सिटियुनि में हले थो, स्कूलनि में हले थो। ऐं मां पहिरीं मुंहिंजी तरजीह इहा हूंदी त मां जेको आहे सो इन नशे जो बिल पास कयां, जेको नशो विकिणे थो, ठाहे थो ऐं बाज़ार में सेल थो करे, काॾों अचे थो, इहे बॉर्डर बंदि कंदुमि। ऐं उनखां अलावा जेको आहे न मां सख़्तु कानून पास कंदुमि, जेको वापराईंदो, जेको विकिणींदो, उनखे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी। बिल्कुलु बहितरीनु। तव्हांजो मतिलबु पहिरियों जेको कानून आहे उहो नशे जे ख़िलाफ़ु असांजा त जेके माशाअल्लाह अलाह ज़िंदगी ॾे उन्हनि खे जेके वेठा आहिनि काबीना में या जेके हुकूमत में मौजूदा हुकूमतनि में रहिया आहिनि, उहे पाण ई वापराईंदा आहिनि, त उहे उन जे ख़िलाफ़ु कीअं वेंदा? तव्हांजी ॾाढी सुठी सोच आहे त तव्हां सभ खां पहिरियां इन शइ खे ख़तमु कंदव, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं बिल पास थी वियो। साईं तव्हां ॾिसो न, अॼु असां हलफ़ कयूं वज़ीर आज़म थिया आहियूं, त ज़ाहिर आहे असां पंहिंजी काबीना उहा ठाहींदासीं जेका नशा ई न हुजे, जेको नशा ई न हुजे, टुन न पिया हुजनि, बिल्कुलु टुन न पिया हुजनि। जॾहिं असेंबली में अचनि खड़ा तड़ा हुजनि, बाक़ाइदा हुनखे निंड बि न कनि। हिकिड़ा माण्हू तव्हां ॾिसंदा अॼुकल्ह निंड पोयूं जेके असेंबलियूं थी गुज़रियूं आहिनि, सभिनी में निंड पिया हूंदा, सफ़ाई इजलास हलंदो, बिल्कुलु ॻाल्हियूं निंड पिया हूंदा। असां वटि निंड जो को माण्हू ई न हूंदो, बाक़ाइदा ईंदो त ईअं खड़ो तड़ो हूंदो, जेको सुवालु पुछंदासीं उहो जवाबु तॾहिं ते ॾींदो। मतिलबु क़ाइदे आज़म वारो कानून हूंदो, काम काम और काम, बिल्कुलु काम काम और बस काम और काम। बहितरीनु। इन खां पोइ साईं असां हिन वक़्तु आर्टिस्ट आहियो तव्हां बि, मां बि आर्टिस्ट आहियां, त असांजो जेको हीउ शोबो आहे कल्चर डिपार्टमेंट जे अंडर हूंदो आहे, त तव्हां अदाकारनि जे लाइ या फ़नकारनि जे लाइ जेके फ़नून लतीफ़ा सां कहिड़े बि शोबे में तालुक़ु रखनि था, एज़ ए वज़ीर आज़म तव्हां उन्हनि जे लाइ छा करे सघो था? कहिड़ो मतिलबु मिनिस्टर तव्हांजे नज़र में पहिरियां त कहिड़ो आहे जेको कल्चर जो चूज़ कयो त हीअ कल्चर खे सुठे तरीक़े सां हलाए सघे थो? उन खां पोइ वरी तव्हां खां इहो पुछंदासीं त तव्हां पाण छा करे सघो था, त तव्हांजे नज़र में केरु आहे जेको मिनिस्टर हूंदो कल्चर डिपार्टमेंट जो? कल्चर डिपार्टमेंट जे लाइ मां सभ खां मौज़ूं जेको मिनिस्टर चूंडियल, जेको पढ़ियलु लिखियलु ऐं तालीम याफ़्ता ऐं जेको हिन वक़्तु जेको असां ॾिसां थो, मां उनखे ख़बर आहे मूंखे त हीउ माण्हू कल्चर में कल्चर वारनि खे चङी तरह सम्झे थो। मुंहिंजे नज़र में उहो हमीद भुट्टो आहे। हमीद भुट्टो? हा, मां उनखे कल्चर जो मिनिस्टर कंदुमि। बिल्कुलु। हमीद भुट्टे खे जेतिरी कल्चर जी ख़बर आहे, कल्चर डिपार्टमेंट जी, मुंहिंजे ख़्याल में त बहितरीनु नालो तव्हां। बिल्कुलु उनखे ख़बर आहे त कल्चर कीअं हलाइजे, कल्चर में ॾुख सुख, ॾिसो न फ़नकारनि जा ॾुख सुख, फ़नकार बीमारी सीमारी हे हो, उन्हनि जा वज़ीफ़ा सभु उनखे ख़बर आहे त केतिरो माण्हू केतिरे लाइ जेको आहे सो उनखे वज़ीफ़ो ॾिजे, कहिड़ो माण्हू किथे इस्पताल बीमार, उनखे सभु ख़बर आहे। ऐं किथे कहिड़ा कहिड़ा माॻनि जिन ते कमु थियणु घुरिजे असांजे कल्चर जा, उहो सभु उनखे ख़बर आहे। बहितरीनु। तव्हां जेको नालो चूज़ कयो आहे कल्चर जे हिसाब सां बहितरीनु आहे हमीद भुट्टो साहिबु। उनखां पोइ असां वटि वॾो जेको शोबो हूंदो आहे उहो एजुकेशन जो हूंदो आहे, त तव्हांजे नज़र में कहिड़ो आर्टिस्ट आहे या सिंगर या ओवरऑल फ़नून लतीफ़ा सां तालुक़ु जो हुजे जेको एजुकेशन खे एजुकेशन जे लाइ जेको आहे सो मां सुठो हिकिड़ो जेको एजुकेशन मिनिस्टर खणंदुमि, जेको पढ़ियलु लिखियलु तालीम सां जो वाबस्ता हुजे, उहो मुंहिंजे नज़र में हाशिम भट्टी आहे। हाशिम भट्टी, अदाकार हाशिम भट्टी जेको आहे उहो बेसिकली गज़ेटेड ऑफिसर आहे, 17 ग्रेड में आहे ऐं माशाअल्लाह उस्ताद बि आहे।
ज़ाहिर आहे मां उनखे जेको आहे सो तालीम जो मिनिस्टर इन करे कंदुमि, छो जो तालीम सां लाॻापियल आहे ऐं उनखे तालीम जे माण्हुनि जा ॾुख सुख सभु ख़बर हूंदी ऐं जीअं हू चङी तरह उनखे मिनिस्ट्री खे हलाए सघे। त तव्हां मतिलबु चओ था त हाशिम भट्टी साहिबु एजुकेशन खे बहितर करे सघे थो। जी जी, इहे जेके तबिका आहिनि ग़रीब अलॻि ऐं सभु उनखे ख़बर आहे त उनखे हेठां खां वठी वेंदे मथे ताईं उनखे सभु ख़बर आहे, छो जो हू फील्ड जो माण्हू आहे, उन महकमे में कमु करे थो ऐं मां उनखे खणी ईंदुमि त हू तालीम जो। साईं असां त इहो बि ॾिठो आहे त जेके असांजा टीचर हज़रात आहिनि उहे पंहिंजा ॿार बि माना गवर्नमेंट जे टीचर वटि नथा पढ़ाइनि, हालांकि पाण गवर्नमेंट जा टीचर्स आहिनि उहो पगार खणनि पिया, पंहिंजा ॿार नथा पढ़नि, प्राइवेट टीचर। साईं असां शेरदिल साहिबु असां इहो सिस्टम ई ख़तमु कंदासीं। असां इहो जेको सिस्टम आहे न इहो प्राइवेट वारो इहो असां जेकॾहिं गवर्नमेंट वारे स्कूलनि में उहा तालीम ॾींदासीं जो प्राइवेट वारे छॾे बि गवर्नमेंट में ईंदा, इंशाअल्लाह असांजो उहो प्रोग्राम आहे। तव्हां जेका हिन महिल काबीना जोड़ींदा था वञो ऐं उन में 2-3 जेके तव्हां नाला खयां आहिनि क़ाबिल इज़त आहिनि सभु असांजा, पर इन में औरत या छोकिरी परे परे ताईं नज़र नथी अचे, छो? असल में मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, औरत बुनियादी तौर ते कमज़ोर आहे इलाही। औरत हा, असांजी जीअं नई नई मिनिस्ट्री आहे, मां त चवां थो त असां पहिरियां जेके मिनिस्टर खणूं उहे खड़ा तड़ा हुजनि बाक़ाइदी। मां साईं तव्हांजी इन ॻाल्हि खे अगरि जेकॾहिं मां ईअं चवां त असांजी जेका दुनिया जी सभ खां वॾी लीडर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुई, उहा बि औरत हुई। साईं बेसिकली तव्हांखे ॿुधायां, बेनज़ीर साहिब जहिड़ा माण्हू ॾिसो न, विया मोर मरी, मोर जेके आहिनि उहे मरी विया। हाणे ॻाल्हि इहा ई आहे त बेनज़ीर साहिब जहिड़ो कोन थींदो, उहा हिकिड़ी अज़ीम लीडर जी दुनिया जी। ॾिसो न के माण्हू लखनि में हिकिड़ो हूंदो आहे। ओवरऑल मां तव्हांखे मां जेका ॻाल्हि ॿुधायां, जेका ओवरऑल हिकिड़ी औरत जी हिकिड़ी ॻाल्हि कई, औरत बेसिक असां हिन महिल चऊं था त असांजी जेका मिनिस्ट्री आई आहे इहा अहिड़ी मिनिस्ट्री हुजे, डंडे वारी मिनिस्ट्री हुजे। असांखे जेको आहे न कमज़ोर माण्हू जेको आहे न, औरत बेसिकली कमज़ोर आहे साईं। उहा वीचारी ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, जॾहिं सीट ते बि वेंदी न त पोइ कंहिंजो सिफ़ारिश कंहिंजो हो, औरत जी दिलि बिल्कुलु नरम हूंदी आहे। असांखे नरम माण्हू जेके आहिनि न उहे माण्हू न आहिनि विहारणा, असांखे सख़्तु माण्हू विहारनि, सख़्तु कमु करिणो आहे। जेको 73 सालनि में पाकिस्तान में कमु न थियो असां उहो जेको आहे न 5 सालनि में कंदासीं। सही, तव्हांजे नज़र में औरत कमज़ोर आहे? बिल्कुलु। त ख़ैर हर कंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। के त वरी अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि त औरत खे अगरि जेकॾहिं तालीम ऐं पावर हुजे त उहो बहितर मुल्क ऐं घर खे हलाए सघे थी। ख़ैर तव्हांजो पंहिंजो नज़रियो आहे। इन खां पोइ असांजो सभ खां वॾो जेको आहे हे आहे मेडिकल जो शोबो आहे। डॉक्टर हज़रात आहिनि, अस्पतालियूं आहिनि, सिहत जेके आहे त उन में बि ॾाढो हिन वक़्तु प्राइवेट हॉस्पिटल्स तव्हांखे ख़बर आहे त उहे मथे आहिनि ऐं गवर्नमेंट हॉस्पिटल्स में को अहिड़ी ख़ासि फैसिलिटीज़ न आहिनि। त तव्हांजे नज़र में कहिड़ो माण्हू आहे जेको इन शोबे खे बहितर करे सघे थो सिहत जे खे पंहिंजनि दोस्तनि मां? पंहिंजा जेके दोस्त जेके आर्टिस्ट, आर्ट जा जेके दोस्त जेके हे हिन महिल आहिनि उन्हनि खे असां आज़माए छॾियो आहे, हाणे असां पंहिंजी काबीना जोड़ींदासीं। बिल्कुलु पंहिंजी काबीना जोड़ींदासीं। असांजा जेके आर्ट जा दोस्त आहिनि जेके मेडिकल शोबे खे जेके हलाईंदा सुठे नमूने, मां उन लाइ जेको आहे सुठे नमूने लाइ जेको आहे मां हलाइण लाइ डॉक्टर अली काज़मी खे जेको आहे बिल्कुलु उनखे ख़बर आहे जेको हिन वक़्तु PI में कमु करे थो। डॉक्टर अली काज़मी असांजो बहितरीनु आर्टिस्ट बि आहे। मां उनखे जेको आहे सो सिलेक्ट कंदुमि त हू बाक़ाइदा सुहिणे नमूने सां जेको आहे सिहत खाते खे हलाईंदो, छो जो सिहत सां वाबस्ता पाण बि डॉक्टर आहे ऐं उनखे वधीक जेको आहे सुठे नमूने अॻिते हलाईंदो। बिल्कुलु साईं। ऐं हिकिड़ो आख़िरी सुवाल उन खां पोइ ब्रेक जे तरफ़ ईंदासीं त हिन वक़्तु जेका महांगाई आहे उन हिसाब सां तव्हां घटि में घटि उजरत केतिरी रखंदव जेको आम मज़दूर आहे उनजी? आम मज़दूर जी जीअं त हाणे पोइ मिनिस्ट्री में जेका आई आहे गुज़िरियल मिनिस्ट्री अञा ताईं जेका आहे असां त हाणे नई काबीना जोड़ींदासीं, हुन में तक़रीबन 17,500 रुपया हुई घटि में घटि। हाणे जेका असां घटि में घटि रखंदासीं हुन में 40,000 रुपया रखंदासीं महांगाई जे हिसाब सां। 40,000 रुपया घटि में। ऐं उमेद इहा ई आहे त जेके वज़ीर आज़म आहिनि उहे इन जेके तबिको आहे मज़दूर तबिको उनजी उजरत वधाइनि, छो जो ख़र्चा वधीक थी विया आहिनि। ऐं तव्हांखे इन सीट ते वेहण खां पोइ जेके जवाबु ॾिना ॾाढे ख़ूबसूरत ॾिना। ब्रेक जो वक़्तु थिए पियो ऐं ब्रेक खां पोइ वरी असां तव्हां सां वधीक कचहरी कंदासीं। त नाज़रीन वठूं था नंढिड़ो ब्रेक। अकरम शेख साहिबु असां सां गॾु आहिनि। वेलकम बैक नाज़रीन। केरु वेहंदो कुर्सीअ ते प्रोग्राम में भलीकार अकरम शेख साहिबु असां सां मौजूदु आहिनि अॼु केरु वेहंदो कुर्सीअ ते प्रोग्राम में। त अकरम शेख साहिबु वज़ीर आज़म जी कुर्सीअ ते वेठा हुया, ॾाढा ई ख़ूबसूरत जवाब ॾिना, हुन पंहिंजी काबीना जोड़ी ऐं मुंहिंजे ख़्याल में त सुठा ई माण्हू सिलेक्ट कया हुन। त अकरम शेख साहिब खे असां हाणे गुज़ारिश कंदासीं त वज़ीर आज़म जी कुर्सीअ तां उथी करे
औरत जी कुर्सीअ ते तशरीफ़ करे वेहनि त जीअं असां पुछूं त अकरम शेख अगरि जेकॾहिं औरत हुजे हा त कीअं हुजे हा। सभ खां पहिरियां त जेसि ताईं मूंखे ख़बर आहे अकरम शेख जी औरत हुजे हा त क्लीन शेप हुजे हा। इहा ख़ैर कीअं था लॻो साईं औरत थी करे कीअं था फील कयो? साईं औरत जॾहिं मां थी वई आहियां त मूंखे इलाही वधीक कुझु महसूसु थो थिए ऐं मां ज़ाहिर आहे मूंखे औरतुनि वारा हाणे कम बि करणा पवंदा, औरतुनि वारियूं ॻाल्हियूं बि मुंहं में ईंदियूं। औरतुनि वारा तव्हां ख़ाली जवाबु ॾियो, फ़िलहालु कमु को बि न कयो औरतुनि वारो। जवाब बि औरतुनि वारा ॾियणा पवंदा आहिनि साईं। औरतुनि वारा मतिलबु फीलिंग अंदरि अचे थी त अची हाणे वई औरत आहियो। औरत जी फीलिंग, मां कुर्सी ते वेठुमि त मूं औरत जी फीलिंग अची वई आहे। अकरम शेख हाणे तव्हां औरत थी विया त तव्हांजो नालो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे औरतुनि वारो हुजणु घुरिजे। त मां छा मुखातिब थियां तव्हां सां, कहिड़े नाले सां थिया? माई कर्मा? तव्हां मूंसां ग़ज़ाल जे नाले सां जेको आहे मुखातिब। ग़ज़ाला जी, नालो त सुठो सिलेक्ट कयो अथव। जी। माशाअल्लाह। त ग़ज़ाला तव्हां सभ खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो, तव्हां जेका पंहिंजी शादी कयो आहे औरतुनि जे लाइ त ख़ासि करे इहे शादीअ जो वॾो मसइलो हूंदो आहे अरेंज ऐं जेको आहे लव मैरिज जो, त तव्हां छा पसंदि जी शादी कयो आहे या माइटनि जे चवण ते कयो आहे? न, मां माइटनि जी पसंदि शादी कयां। सियासी बयान न आहे ॼणो? न, मां सियासी बयान न, मां माइटनि जी पसंदि ते शादी कयां। लव मैरिज जेका न, लव मैरिज में इलाही मसइला हूंदा आहिनि, छो जो मूंखे ख़बर आहे त जिन बि लव मैरिज कई आहे को 1% या 2% कामयाबु शादियूं आहिनि, बाक़ी ख़तमु थी बाक़ी ख़तमु थी मुंहिंजे नज़र में। छो जो मां इहा ॾिठो आहे मूं पंहिंजी ज़िंदगी में, ऐं जेके बि शादियूं थियूं लव मैरिज उहे या त मतिलबु तबाही जे किनारे ते या त बसि उन में इलाही मसइलो न हूंदो। बाक़ी जेकॾहिं अरेंज मैरिज हूंदी आहे माइटनि मिटनि जी, छो जो हुन में घणियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। शादी ज़िंदगी जो मसइलो हूंदो आहे। मां त इहा कोशिशि कंदुमि त मां पंहिंजे माइटनि सां गॾिजी करे, जीअं मुंहिंजा माइट मुंहिंजो पीउ आहे मुंहिंजे लाइ को वर चूंडींदा त मां उन्हनि। बिल्कुलु साईं, तव्हांजे लहजे में लॻे थो त तव्हां ख़ूबसूरत औरत आहियो। बिल्कुलु। मां ऐं उन खां पोइ तव्हांजी शादी थी वञे, जेकॾहिं अॼुकल्ह असांजे जेको हीउ दौरु हले पियो त जेके छोकिरियूं आहिनि ख़ासि करे उन्हनि खे पंहिंजी ससु सां मसइला हूंदा आहिनि। घणा जेका ससु हूंदी आहे, मुड़ुस जी मां, तव्हांजो जेको मुड़ुसु हूंदी आहे उनजी मां, माना ससु सांस बि कभी बहू थी, त तव्हां उन ससु सां गॾु रहो आहे जेकॾहिं को क्रोध हुजे आहे घर में, या मुड़ुस खे चयो आहे त मूंखे न आहे रहणो, बसि अलॻि थी? न, बेसिकली मुंहिंजी कोशिशि आहे त मां जी जॾहिं शादी थींदी त मां पंहिंजे मुड़ुस खे चवंदुमि पीउ माउ सां गॾु रहे, छो जो मूंखे ख़बर आहे त पीउ माउ सां गॾु रहण में वधीक इज़त आहे। ऐं पीउ माउ जी पीउ माउ जो जेको शान ऐं मर्तबा, जेसि ताईं पीउ माउ धार नथा कनि त उन खां धार न आहे थियणो, छो जो उन्हनि खे बि ॾुख न आहे ॾियणो। वाह। छो जो मां मूंखे जी ख़बर आहे त जॾहिं पीउ माउ जो विछोड़ो थींदो आहे, जॾहिं पुटु भली पीउ माउ खां धार थी वञे, त छो जो मां पीउ माउ खे छॾे आई आहियां, उहो मूंखे मुंहिंजे दिलि खे ख़बर आहे त मां हिकिड़ो पीउ माउ छॾे आई आहियां, वरी ॿिए पीउ माउ ॾे वञा थी त उहो बि मुंहिंजो पीउ माउ, मां हुनखे छॾणु हरगिज़ कोशिशि न कंदुसि। ऐं मां औरतुनि खे चवंदुमि त हिन औरत मां बिल्कुलु मां पंहिंजे औरत जे हिसाब सां जेको आहे सो मां इहा कोशिशि कंदुमि त उन पंहिंजे जेको ससु सहुरे जो घरु आहे उनखे पंहिंजे पीउ माउ जो घरु सम्झे, ऐं जेसि ताईं उहे ख़ुशि आहिनि त उनखे ख़ुशि रखे। बाक़ी जेकॾहिं उहे पाण नाराज़ थियनि था त इहे न रहे हिते, या तव्हांखे कढण जी कोशिशि कनि था, या तव्हांजे मुड़ुस खे कढण जी कोशिशि कनि था तव्हांजे पंहिंजो उन हिसाब सां, त पोइ मजबूर थी करे तव्हां उनखे जवाबु न ॾियो। तव्हां कोशिशि कयो त पंहिंजे ससु सहुरे खे को जवाबु न ॾियो। मां त पंहिंजे ससु सहुरे खे को जवाबु न ॾींदुसि, भले जेकर मूं ते केतिरा बि ज़ुल्म थींदा, त मूंखे ख़बर आहे त ज़ुल्म करण वारो जेको आहे न पाण ई हिकिड़े ॾींहुं जेको आहे त पेशेमान थींदो आहे। मूंखे इहा ख़बर आहे, छो जो मां पढ़ियलु लिखियलु औरत आहियां, ऐं मां ॾिठो आहे त जेको ज़ालिम माण्हू हूंदो आहे उन आख़िर में जेको आहे पछताव ईंदो आहे। पढ़ियलु लिखियलु औरत अक्सर निंड बि घणी कंदी आहे। तव्हां सुता पिया वञो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, न मां निंड कोन कंदी आहियां, मां ज़ाहिर पंहिंजे हिसे जो कमु कंदुमि, निंड कोन कंदुमि। ज़ाहिर आहे मूंखे ख़बर आहे मां हिकिड़े पराए घर में आई आहियां, जिते मां पंहिंजो घरु छॾे आई आहियां। ज़ाहिर आहे मुंहिंजो जेको हुते सुख आहे पीउ माउ जा, मां उहे छॾे करे आई आहियां। मां हाणे जॾहिं जंहिंजे घर में आई आहियां हिते मूंखे हर शइ खे अपना मां पोची ॿुहार बि कंदुमि, झाड़ू बि ॾींदुमि, मानी पचाईंदुमि, ऐं सभु कुझु कंदुमि। मुंहिंजा ॿार बि थींदा, मां हुनखे पालींदुमि, हुनखे पढ़ाईंदुमि, सभु कुझु मुंहिंजे ज़िम्मे हूंदो, मां सभु शइ कंदुमि। कमाल जी औरत आहे साईं, अहिड़ी औरत असांखे हिन ई सूरत में मिली आहे अॼु। ऐं जंहिंजूं इहे मां त ईअं ई कंदुमि जॾहिं मां तव्हांजो अगरि जेकॾहिं मुड़ुसु कंहिं ॿी छोकिरीअ सां शादी करण जी ख़्वाहिश रखे हा त तव्हां हुनखे इजाज़त ॾियो आहे? चार जाइज़ आहिनि। जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुसु पैसे वारो आहे ऐं अफोर्ड करे सघे थो, अफोर्ड त करे वेंदो, न अफोर्ड हिकिड़ी मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, मूंखे मुड़ुसु अहिड़ो थो मिली वञे जंहिंजी आमदनी पूरी सारी आहे, अफोर्ड कोन थो करे सघे। हा, जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुसु मूंखे वॾो ज़मीनदार मिली थो वञे, वॾो हिकिड़ो पैसे वारो सरमाएदार आहे, करोड़नि जो मालिक आहे, अरबनि जो मालिक आहे,
भली हिकु न करे चारि करे जेके इस्लाम में जाइज़ आहिनि मां उन कोशिशि पर जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुसु पघारदार आहे ऐं थोरी लिमिटेड पघार त जंहिंमां मूंखे ई पालींदो पंहिंजा बचा ई पालींदो स्कूल पढ़ाईंदो ॿारनि खे लिमिटेड ज़िंदगी आहे पोइ मां उनखे झलींदुमि त शादी न करे पोइ मां उनखां नाराज़ थींदुमि जेकॾहिं पैसे वारो आहे अलाह उनखे सभु कुझु ॾिनो आहे मां चवंदुमि हिकु न 4 शादियूं करे। ऐं जेकॾहिं छोकिरी साम्हूं वारी पैसे वारी हुजे त जेका जंहिंसां शादी करे भली न पोइ ईअं पैसे वारी त पोइ ज़ाहिर आहे पोइ उहो जॾहिं पैसे वारी छोकिरी हूंदी वरी उहा मुंहिंजे मुड़ुस खे बि छिके वेंदी न उहो न माना त न करणी आहे न ॻाल्हि त न इहा ॻाल्हि न आहे मां इहा तॾहिं इजाज़त ॾींदुमि हुनखे ॾिसो मां तॾहिं हुनखे इजाज़त ॾींदुमि त हू जॾहिं असांखे बि चङी तरह पाले असांजे मुंहिंजे बचनि खे ई पाले पोइ भली जेको आहे ॿी शादी वञी करे को ॻाल्हि कोन्हे का। हालात ख़राबु हुजनि ऐं उनखे उन्हनि हालातनि में का अहिड़ी छोकिरी प्रपोज़ करे जेका वेल सेटल्ड हुजे चएसि त मूंसां शादी कयो त तव्हांजे घर जा हालात बि सही थी वेंदा त पोइ कहिड़ो एतिरा न ईअं न आहे घर जे हालातनि खे सही न आहे न पोइ माना प्यारु ॾिसो तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि मर्द जो प्यारु हुजणु घुरिजे मतिलबु हा मर्द जो जॾहिं प्यारु हूंदो त घर सुठो हलंदो मर्द जेकॾहिं वन साइडेड हूंदो न पोइ घर बर्बादु थी वेंदो आहे पैसे वारो मर्द हूंदो न पोइ चारे तरफ़ प्यारु हूंदो आहे हर शइ खे ॾिसंदो आहे बचनि खे ॾिसंदो आहे ज़ालुनि खे ॾिसंदो आहे उनजे ॾुख सुख खे ॾिसंदो आहे सभु ॻाल्हियूं ॾिसणियूं पवंदियूं पैसे वारे माण्हू खे पैसे वारो न हूंदो त पोइ घर बर्बादु थी वेंदो। जेकॾहिं चलो ठीकु आहे तव्हांजी इन ॻाल्हि खे मां एग्री थो कयां त हूअ ईंदी त हूअ तव्हां खां छिके वेंदी हुनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे पैसे जो पावर अहिड़ो आहे त माण्हूअ खे छिके वेंदो आहे जी उन बुरा जेके हालात तव्हांजे घर जे मथां अची वञनि त तव्हां पढ़ियल लिखियल बि आहियो ऐं तव्हां अगरि जेकॾहिं किथे तव्हांखे जॉब जी ऑफर थी वञे थी त तव्हां जॉब कंदव पंहिंजे घर जा हालात मां जॉब ज़रूरु कंदुमि लेकिन मां उनखे ॿी शादी जेको आहे सो करणु मजबूरी में करणु कोन ॾींदुमि छो गुरबत सुरबत अलाह जे हथ में आहे मुंहिंजो इहा ईमान आहे त ग़रीबी जेको आहे सो हिकिड़ी अलाह जे तरफ़ां ईंदी आहे बाक़ी इन ते जेको पैसे जी ख़ातिर लालच जे ख़ातिर मूं घणा दुनिया ॾिठी आहे अहिड़ी ॻाल्हि कान्हे मां हर शइ मां पढ़ियल लिखियल आहियां मां कोशिशि कंदुमि त हुनखे झलींदुमि त अहिड़ी ॻाल्हि न पैसो ॾिसो पैसो हर शइ जो हल न आहे। अच्छा पैसो जेको आहे न भली उहो पैसे वारी हुजे पर पैसो जेको आहे न जॾहिं तव्हांखे पैसो मिलंदो न पोइ तव्हांजी औलाद सां मोहबत घटिजी वेंदी ॿी पहिरीं ज़ाल सां मोहबत घटिजी वेंदी घर बर्बादु थी वेंदो। मतिलबु तव्हां ॿी जॉब कंदव पर ॿी औरत बर्दाश्त न कंदो घर में बिल्कुलु न कंदुसि। वेरी गुड। उन खां पोइ शादी अगरि जेकॾहिं तव्हांजी थी वञे ऐं तव्हांजो जेको मुड़ुसु आहे उहो ख़्वाहिश रखे थो औलाद जी त तव्हां कहिड़े मतिलबु धीउ या पुट जी तव्हां कहिड़ी औलाद जी ख़्वाहिश रखंदो? अक्सर मर्द त पुट जी रखंदा आहिनि के धीउ जी बि रखंदा आहिनि पर तव्हांजो छा हूंदो? मां बींग औरत खे पुट जी हा मतिलबु पुट अॻिते हली पहिरीं त पुट ॾे अलाह साईं खां दुआ घुरंदुमि पहिरीं पुट ॾे पोइ धीउ जी बि ज़ाहिर आहे धीउ बि जेको आहे रहमत आहे ऐं जेको आहे अलाह जी रहमत हूंदी आहे नियाणी बि पर पुट जेको आहे नेमत आहे पहिरियों पुट हुजे त वधीक बहितर आहे। अगरि जेकॾहिं तव्हां जी शादी न थियल हुजे ऐं को छोकिरो तव्हांखे पसंदि अची वञे इहो त नेचुरल आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे छोकिरो छोकिरी या जेको बि आहिनि पसंदि अचणु को एब न आहे। अगरि तव्हांखे को पसंदि अची वञे ऐं तव्हांजे दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश थिए हुन सां शादी करण जी त तव्हां उन छोकिरीअ खे प्रपोज़ कंदा शादीअ जे लाइ या इंतज़ारु कंदा पाण चवे? न तव्हांजो चवण जो सुवालु तव्हांजो जेको आहे न तव्हां चङी तरह सुवालु मूंखे नथा पुछो। मां चवां पियो तव्हांखे अगरि को छोकिरो पसंदि अचे थो जॾहिं मां फ़िलहालु मां अञा मुंहिंजी शादी थियल न आहे। शादी थियल न आहे? अच्छा ईअं चओ न। हा त हा शादी बसि मां तव्हांजी ख़तमु कयमि न तलाक कराए छॾी आहे विच में तव्हांखे ख़बर न पई आहे। इहो वरी कीअं शादी इहो जेको तव्हां विच में ॿी न पिया करणो न शादी उन करे छॾी उन सां। अच्छा हा सो हे तव्हांखे अगरि को तव्हांजी शादी न आहे थियल मतिलबु हा पोइ तव्हांखे अगरि को छोकिरो पसंदि अचे थो उनखे तव्हां छा प्रपोज़ कंदो? पाण छोकिरियूं शर्माईंदियूं आहिनि अक्सर त तव्हां में एतिरो विल पावर आहे त तव्हां चओ वञो तव्हां मूंखे पसंदि था अचो। न मां मशरक़ी छोकिरी आहियां ऐं ज़रूरु मां ॾिठो आहे त मां तव्हांखे पहिरीं बि चयो ऐं मां वरी बि चवंदुमि त तव्हां हमेशह जेको आहे न पंहिंजी इहे शादीअ जो जेको मसइलो आहे न पंहिंजी बीमा ते छॾियो वॾनि ते छॾियो छो जो उहा वॾो सुभाणे कसी आहे पकी आहे घटि वधाई आहे उहे वॾा फेस कंदा आहिनि उनखे। असां सां जेकॾहिं वरी छोकिरियुनि सां जेके मसइला थियनि था न पोइ जॾहिं को अहिड़ो मसइलो त पोइ पीउ मां बि विच में कोन थो अचे पोइ चवंदा आहिनि त तूं पाण शादी कई हाणे पाण वञी जेको आहे हुन मसइले खे ॾिस मूं अहिड़ा मसइला बि ॾिठा आहिनि छो जो मां इहा कोशिशि कंदी आहियां त ख़ुदा करे जेको आहे मुंहिंजे पीउ माउ जे चवण सां मुंहिंजी शादी थिए ऐं छो जो ॾुख सुख मुंहिंजो बराबरि मुंहिंजो जेको आहे पीउ माउ सां हुजे ताकी मूंखे सपोर्ट मिली सघे। तव्हांजे नज़र में मतिलबु कहिड़ो छोकिरो बहितर हूंदो तव्हांजो लाइफ पार्टनर? पैसे वारो हुजे या सुठो तालीम याफ़्ता हुजे या सुठो इंसानु हुजे बसि हुन वटि न पैसो हुजे न तालीम हुजे? ॾिसो अॼु जे दौर में छोकिरो बि सुठो हुजे तालीम याफ़्ता हुजे मेन ॻाल्हि आहे तालीम याफ़्ता जाहिल न हुजे। मीडिया में अगरि जेकॾहिं मतिलबु तव्हां
ॿ टे को प्रपोज़ल अचे त मीडिया जा हे 3 छोकिरा आहिनि, उन्हनि मां कंहिं हिकिड़े सां तव्हांखे शादी करणी आहे त तव्हां कंहिंसां कंदव? ऑप्शन 1 गामू, ऑप्शन 2 अलीगुल मला, ऑप्शन 3 आहे तव्हां वटि मामा लालू अब्दुल मनान अब्बासी। मां ऑप्शन 2 अलीगुल मलाह खे। अलीगुल मला सां शादी कंदव? छो जो अलीगुल मला गामू खां ऐं मामा लालू खां वधीक जेको आहे सो मतिलबु थधो तबियत, छो जो मां हुनखे सुञाणा थो पर्सनली, तमामु हिकिड़ो सोबर ऐं ॿिन्ही खां ख़ासि करे। अच्छा, ॿिन्ही खां। माना गामू सोबर न आहे? गामू सोबर पंहिंजी जाइ ते आहे, पर जेको आहे सो मां कुझु उन खां वधीक सोबर अलीगुल आहे। छो जो अलीगुल खे रख रखा प्यार मोहबत उन में घणो आहे। माना इन मां इहो ज़ाहिर थियो त अब्दुल मनान अब्बासी ऐं मामा लालू ऐं गामूअ खां वधीक अलीगुल मला तव्हांजे नज़र में बहितर मुड़ुसु साबित थी सघे थो। त तव्हांजो अगरि मुड़ुसु को अहिड़ो जोड़ो वठी अचे थो हिकिड़ो, या का बि अहिड़ी शइ वठी अचे थो गिफ्ट घर में जेका तव्हांजी जेका ससु आहे उनखे पसंदि अची थी वञे, पसंदि अची थी वञे, जोड़ो आहे या का बि अहिड़ी शइ आहे, ॿाहिरां वठी आयो कारे घुमणु वियो हेॾे नारायण कागानू तव्हां वठी आयो त तव्हांखे पसंदि आहे, तव्हांजी सस खे पसंदि आहे, तव्हांजी ससु इहा ख़्वाहिश रखे थी त इहा मूंखे ॾे मुंहिंजो पुटु, ऐं तव्हां इहो फील कयो त मुंहिंजी ससु खे इहा शइ वणे थी ऐं तव्हांखे बि वणे थी, तव्हां उहा उनखे ॾींदो या पाण वटि रखी छॾींदो, चुप करे वेही रहंदो? तव्हां यकीन कयो मां उनखे ॾेई छॾींदुमि। ॾेई छॾींदो? मां इन करे ॾींदुमि छो जो मां कोशिशि कंदुमि त जॾहिं ससु बि ॾिसो न माउ जे बराबरि हूंदी आहे। तव्हां हिकिड़ी माउ खे छॾे आया आहियो ऐं ॿी माउ तव्हांजे साम्हूं आहे, उहा जॾहिं पाईंदी मूंखे वधीक ख़ुशी थींदी। बसि साईं, असां त इहा ई दुआ कंदासीं त जेके बि मर्द आहिनि ऐं उन्हनि खे ग़ज़ाला जहिड़ियूं ई ज़ालूं मिलनि त जीअं सकून सां उन्हनि जो घरु हली सघे। ऐं ॾाढो ई अकरम शेख साहिबु जेतिरो टाइम औरत हुयो त बाक़ाइदा औरत हुयो, लॻो त औरत आहे। सो अकरम शेख साहिबु हिन महिल वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं। कारी नवन जो ॾिसंदा रहो केरु वेहंदो कुर्सीअ ते। वेलकम बैक नाज़रीन, केरु वेहंदो कुर्सीअ ते प्रोग्राम में असां वापसि मोटी आया आहियूं ऐं असांजो अॼु जेको गेस्ट आहे उहो आहे अकरम शेख साहिबु। इंतिहाई सीनियर एक्टर आहे ऐं अकरम शेख साहिबु ॿिनि कुर्सियुनि ते वेही चुको आहे। हिकिड़ो वज़ीर आज़म जी कुर्सी, हुन पंहिंजी काबीना जोड़ी, ऐं उनखां पोइ औरत जी कुर्सी, हुन पंहिंजे घर जो माहौल बि जोड़ियो। उनखां पोइ हाणे असां अकरम शेख साहिब खे रिक्वेस्ट कंदासीं त पंहिंजे वजूद में अकरम शेख जी कुर्सीअ ते अची वञनि, त वधीक उन्हनि खां अकरम शेख जी ज़ाती ज़िंदगीअ जे बारे में कुझु पुछूं। असुलु अकरम शेख पाण छा आहिनि, मर्द औरत ऐं वज़ीर आज़म त हुया ई हुया। त अकरम शेख साहिबु तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। महिरबानी। इन खां पहिरियों मां वज़ीर आज़म सां डिस्कस कई, उन खां पोइ औरत सां हिन महिल मां अकरम शेख सां मुखातिबु आहियां। त सभ खां पहिरियां त मां अकरम शेख साहिबु खां इहो पुछंदुमि त हिन मीडिया में तव्हांखे केतिरो टाइम थियो आहे? हिन मीडिया में तक़रीबन मूंखे 35-36 साल थी विया। 35-36 साल थी विया। पंहिंजे कैरियर जी शुरूआत कहिड़े चैनल सां कई? 35-36 साल त PTV सां PTV सां कई। अच्छा, इन खां पहिरियां तव्हां PTV खां पहिरियां स्टेज थिएटर वग़ैरह स्टेज कंदा हुआसीं, स्टेज कंदा हुआसीं, पोइ वरी स्टेज खां पोइ रेडियो कयोसीं, रेडियो ते बि कंदा हुआसीं, साण साण जेको आहे TV ते बि कंदा हुआसीं। अच्छा, त हिन वक़्तु तव्हां घणो जेको कमु आहे उहो स्टेज जो कयो आहे या टीवीअ जो कयो? टीवीअ जो कयो आहे। टीवीअ जो स्टेज घटि कयो आहे, रेडियो बि घणो कयो आहे, पर TV घणो कयो आहे। TV घणो। हूअं त अकरम शेख साहिबु काफ़ी माण्हू मिलंदा आहिनि, पर जेकॾहिं तव्हां सां को अहिड़ो अकुलमंद माण्हू मिली वञे जो तव्हांखे ख़बर हुजे त हिन में वॾो अकुलु आहे, हिन खां मां कुझु बि पुछां त हीउ जवाबु ॾेई सघे थो मूंखे, त सभ खां पहिरियां तव्हां कहिड़ो सुवालु पुछंदा उन खां अकुलमंद माण्हूअ खां जेको तव्हां पुछणु चाहियो? अकुल जो सुवालु? अकुल जो सुवालु। मां त सिधो सिधो पुछंदोमांसि, मतिलबु अकुल कहिड़े हिसाब सां तव्हां चओ था? अकुलमंद माण्हू आहे इहो। हाणे उहो सुवालु जेको तव्हांजे ज़हन में सालनि खां आहे, तव्हां कंहिंखां पुछी न सघिया ऐं तव्हांखे ॼाण बि न आहे, ऐं तव्हांखे माना मौक़ो मिले थो त हीअ शइ क्लियर थी वञे जेका मुंहिंजे दिमाग़ में आहे, त को अहिड़ो सुवालु आहे जेको तव्हां पुछणु चाहियो उन अकुलमंद माण्हूअ खां ऐं उहो तव्हांखे जवाबु ॾिए? साईं शेरदिल साहिबु ॻाल्हि इहा आहे त खोड़ सारा सवाल आहिनि, सवालनि त पुछण जो माना अकुल। हाणे ॾिसो मां तव्हांखे कीअं चयुमि, तव्हां मुंहिंजे साम्हूं आहियो, फर्ज़ कर हज़ार सभई, कोई बि माण्हू पाण खे अॼु जे दौर में कोई बि माण्हू पाण खे चर नथो सम्झे। ठीकु आहे, हर माण्हू सियाणो आहे,
तव्हां कंहिं बि माण्हू खां कोई बि सुवाल करे सघो था। अकुल वारो कोई बि सुवाल कोई बि माण्हू चरियो न आहे। ठीकु आहे। जेको सिंधीअ में चवंदा आहिनि पाउ अटे जो खाए थो सभु माण्हू सियाणा आहिनि। सभु कुझु सम्झे ऐं थो। तव्हां चओ था त कोई अकुलमंद सभु कोई आहे। हर को पाण खां वधीक कोई ॿिए कंहिंखे अकुलमंद सम्झे ई कोन। ठीकु आहे। तव्हांजी हिन जेका तव्हांजी हिन महिल एज आहे, एक्सपीरियंस आहे, त असांखे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां खां काफ़ी शयूं सिखणु घुरिजनि। तव्हां सचे ऐं कूड़े दोस्त जो कीअं फ़र्क़ु ॾिसंदा आहियो त हीउ सचो आहे हीउ कूड़ो आहे, कीअं ख़बर पवंदी आहे? त अहिड़ी का ख़ासि पॉइंट जेका नोट कंदा हुजो? ॾिसो, मां जो जेसि ताईं तजुर्बो आहे त जेसि ताईं तव्हां सचे ऐं कूड़े दोस्त में तव्हांखे फ़र्क़ु महसूसु करिणो आहे, उनखे उधर ॾियो। उधर ॾियो मतिलबु पैसा ॾियो? तव्हां पैसा ॾियो, उनखे उधार ॾियो। उधार ॾेई करे उनखे आज़मायो, हू तव्हांजो सॼो उनजी फिगर तव्हांजे साम्हूं अची वेंदी। तव्हां केतिरनि दोस्तनि खे? बिल्कुलु, मां इलाही दोस्तनि खे ॾेई करे आज़मायो ऐं तक़रीबन मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त हाणे मां कोशिशि कंदो आहियां त मां उनखे उधर बि न ॾींदो आहियां। अच्छा। पोइ इन करे छो जो ख़बर आहे ऐं तजुर्बो एतिरो थी वियो आहे, छो जो हाणे मूंखे अखि मां ख़बर पइजी वेंदी आहे त हे कूड़ो आहे सचो आहे। पोइ मां उहा ॻाल्हि ॿुधाईंदो न कोन आहियां, उनखे नज़र में रखंदो ईंदो आहे। अच्छा। हा बिल्कुलु। तव्हां हिन फील्ड में आया जंहिं वक़्तु, त सभ खां वधीक शोहरत तव्हांखे कहिड़े ड्रामे मां मिली, जंहिंसां मतिलबु तव्हांखे फील थियो हुजे त हीउ ड्रामो जेको आहे जेको 92 में PTV जो ड्रामो हलियो रूप हज़ार। रूप हज़ार, हा, उन में मूंखे वधीक वधि में शोहरत उन में मिली। मां उन ड्रामे जो हीरो हूंदो आहे। अच्छा। हा, उन में ड्रामे में 3 हीरोज़ हूंदा आहिनि, हिकिड़ो रसूल बख्श डायरी, अहमद मेमन ऐं मां अकरम शेख। उन में तव्हांखे मतिलबु 3 हीरो उहो ड्रामो तव्हांखे शोहरत? हा बिल्कुलु। उन मां सुठी उर्दू सीरियल हुई हिकिड़ी। डायरेक्टर मुंहिंजे ख़्याल में समय जो साहब डायरेक्टर हुयो। बिल्कुलु। जी जी। तव्हांखे कीअं थो लॻे? तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरो कमु कयो आहे मीडिया में, त तव्हांखे घणो तजुर्बो हूंदो हिन शइ जो। हिन मीडिया में छोकिरीअ जे लाइ अचणु ईज़ी आहे, मतिलबु स्ट्रगल जे हवाले सां, या छोकिरे जे लाइ स्ट्रगल कंहिंखे वधीक करणी थी पवे? मां त इहो चवंदुमि त हिन मीडिया में जेको आहे सो छोकिरी न अचे त सुठो आहे। छोकिरी न अचे त अॼु जे दौर में फीमेल कैरेक्टर साईं कंहिंखो कराईंदा? मां त न कंदुमि। मां तव्हांखे छो जो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती रायो आहे, मुंहिंजी राय आहे त छोकिरी, हा छोकिरी जी ॾिसो तव्हांखे मज़े जी करे मां तव्हांखे वज़ीर आज़म जी सीट ते वेही करे मां जेके तव्हांखे ॻाल्हियूं कयूं, छो जो असांजो जेको माहौल आहे न, पाकिस्तान जो जेको माहौल आहे ख़ासि करे ॾाढो ख़तरनाक नांग वारो माहौल आहे। अच्छा। छो जो मां हिन में कोशिशि कंदो आहियां त मां इन फील्ड में घटि में घटि मतिलबु तव्हांजो जेको आहे मौक़िफ़ इहो आहे त औरत हुजे ई न हिन फील्ड में न हुजे। अच्छा, अहिड़ा वरी पोइ ड्रामा असांखे लिखणा पवंदा जंहिंमें न ड्रामेटिक ॾिसो औरत हुजे, पर औरत बि उहा औरत मां चवंदो आहियां असांजी फील्ड में औरत जी इज़त हुजणु घुरिजे, जेका नथा कनि माण्हू। औरत हुजे, औरत ॾिसो, औरत ड्रामे में माउ थी थिए, भेण थी थिए, धीउ थी थिए, औरत हुजणु ज़रूरी आहे। पर जेका औरत जी हिन माशरे में इन फील्ड में इन शोबे में हे जेको आहे सो औरत जी इज़त कोन्हे, मां इन ॻाल्हि ते मूंखे एतिराज़ु आहे जेको आहे सो इन ॻाल्हि खे ख़तमु थियणु। मतिलबु तव्हां जेको स्ट्रगल वारी जेका ॻाल्हि आहे उन में तव्हां इहो चवंदो त ख़ाली बसि छोकिरो हुजे, स्ट्रगल ई ख़तमु आहे? न, छोकिरो न हुजे, ॾिसो ड्रामा पोइ कोन ठहंदा। न, मां सर तव्हांजी जेका जवाबु आहे ॾिसो, छोकिरी जो हुजणु ज़रूरी, छोकिरी जो हुजणु जंहिं जाइ ते ज़रूरी आहे, पर उन छोकिरी खे बि जेको आहे मां इहो चवंदुमि त छोकिरी जॾहिं अचे हिन फील्ड में मर्द थी करे अचे। मर्द थी अचे। सभु साईं मर्द थी ईंदियूं आहिनि जेके मीडिया में कमु कंदियूं आहिनि, उन्हनि जो जेको कमज़ोर थी करे न अचे, बाक़ाइदे में जेकॾहिं ईंदी फील्ड में त मर्द थी करे। असां औरतुनि इलाही खे ॾिठो, बाक़ाइदे जेके मर्द थी आहियूं उन्हनि पंहिंजो कमु सुठो कयो। तव्हां हिन फील्ड में कंहिंखां इंस्पायर थी ऐं एंट्री कई त हीअ अदाकार आहे, हिनखे तव्हां परदे ते ॾिठो, फिल्मुनि जे ते या टीवीअ ते ॾिठो, तव्हांजो आइडियल एक्टर केरु आहे? मुंहिंजा आइडियल एक्टर खोड़ आहे। असांजा जेके पुराणा अदाकार साईं नूर मोहम्मद लाशारी साहिबु, शफ़ी मोहम्मद शाह, अनवर सोलंगी, हिननि जूं जेके असां हिननि जा ड्रामा ॾिसंदा हुआसीं त पोइ असां हुननि मां इंस्पायर थी करे उन्हनि खे जेको आहे सो पोइ ड्रामे हिन फील्ड में मूंखे बि ड्रामे मां नंढे हूंदे खां वठी जॾहिं मां 6 दर्जे पढ़ंदो आहियां, मां स्टेज ड्रामा शुरू करे ॾिना। अच्छा। 6 दर्जे में त मां पोइ वरी ज़ाहिर आहे मां जॾहिं टीवी ते उन्हनि खे ॾिसंदो हुअमि त पोइ मूंखे उन्हनि जो बाक़ाइदे उहे माना असांजे लाइ यूनिवर्सिटी जो दर्जो रखनि था, जंहिं मां असां जेके तव्हां नाला खणी विया, ॾाढा मौज़ूद असांजा मोस्ट सीनियर हुया ऐं अलाह उन्हनि खे जन्नत नसीब करे। आमीन आमीन। उन्हनि में तव्हांखे मौक़ो मिलियो करे उन्हनि सां गॾु? बिल्कुलु कमु सभिनी सां, नूर मोहम्मद लाशारी सां, अनवर सोलंगी सां, शफ़ी मोहम्मद शाह सां,
यूसुफ अली सां, महमूद सिद्दीकी सां, महमूद सिद्दीकी सां, सभिनी सां मूं गॾु कमु कयो। मौजूदा दौर में तव्हांजो केरु आहे फेवरेट एक्टर जेको तव्हांजो हुजे मौजूदा दौर में जेके हिन महिल कमु कनि पिया? सिंधी उर्दू मीडिया में या सिंधीअ जो ॿुधायो। सिंधी असांजी पंहिंजी हिकिड़ी रीजनल आहे त सिंधी में जेको असांजो मोस्ट सीनियर जेको मां जंहिंखे मां दिलि सां पसंदि कंदो आहियां, सलाहुद्दीन तुंहिंजो। सलाहुद्दीन तुने साहब नो डाउट वॾो अदाकार आहे ऐं सलाहुद्दीन तुने जी रिप्लेसमेंट करणु ॾाढी ॾुखी आहे हिन असांजी ख़ासि करे सिंधी मीडिया में। इहो बि अकरम साहब कचहरी कंदा आहियूं त तव्हां सिंगिंग बि कंदा आहियो, थोरो गुनगुनाईंदा आहियो। त मां चाहींदुमि त उहो जेको तव्हांजो हिडन टैलेंट आहे उहो थोरो असांखे ज़ाहिर करे ॾेखारियो हिते। थोरी थोरी मां ईअं ज़ाहिर आहे जॾहिं एक्टर आहियूं त कॾहिं कॾहिं महफ़िल में गुनगुनाईंदा आहियूं। बसि उहो थोरो तव्हां ॿ लाइनियूं अगरि गुनगुनायो त। बिल्कुलु। गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि, को हाथो करे को न थो करे। गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि, को हाथो करे को न थो करे। ॻाल्हियूं त अलाए कहिड़ियूं अथनि, वाह। को हाथो करे को न थो करे। गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि, को हाथो करे को न थो करे। वाह साईं वाह, माशाल्लाह। ॾाढो ई ख़ूबसूरत तव्हांजो त माशाल्लाह आवाज़ बि ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं गानो त एवरग्रीन हुयो जेको तव्हां चूज़ कयो। त आख़िरी सुवाल, वाइंड अप प्रोग्राम में अची कीअं लॻो तव्हांखे? साईं तव्हांजो प्रोग्राम ॾाढो ॾुखियो प्रोग्राम आहे। ॾुखियो प्रोग्राम आहे। सवाल हिन में तव्हां अहिड़ा ॾुखिया था कयो जंहिंमें ज़ाहिर आहे माण्हू खे सोचे सम्झी जवाबु ॾियणो आहे ऐं तमामु हिकिड़ो टिपिकल प्रोग्राम आहे तव्हांजो माशाल्लाह। ऐं तव्हां हिन प्रोग्राम खे खणी हलियो था, तव्हांखे इहो जस हुजे। ऐं ज़ाहिर आहे अहिड़ी हॉट सीट जेके वज़ीर आज़म जी हॉट सीट रखी तव्हां वरी औरत जे बारे में जेको आहे सो ॾाढो ॾुखियो आहे। ख़ासि करे मां औरत थी करे, छो जो मूंखे ख़बर आहे त अॼु जे, छो जो मूं औरत खे पढ़ियो बि आहे। सही। मूं औरत कीअं पढ़ियो आहे ईअं छो बसि उहो मूंखे ख़बर आहे त मां औरत कीअं पढ़ियो आहे ऐं मां ज़ाहिर आहे उन जे हिसाब सां मां तव्हांखे जवाबु ॾिना। शायदि घटि ॾिना, ख़राबु ॾिना के न तव्हां ॿिन्ही सीटुनि ते वेही करे जेके जवाब ॾिना ॾाढा इंतिहाई ख़ूबसूरत हुया ऐं इहे ई जवाब हुजणु घुरिजनि। मुंहिंजी पंहिंजी ज़ाती जेका राय आहे उहा बि इहा ई आहे त प्रोग्राम जो वक़्तु हिन महिल पुॼण जी तरफ़ वञे पियो। वॾी महिरबानी तव्हां असांजे तव्हांजी महिरबानी। तव्हां असांजे घुरायो, मां धरती टीवी वारनि जो थोराइतो आहियां जाम मूंखे हिन प्रोग्राम में उन्हनि मदद कयो। साईं तव्हांखे वरी बि असां ज़हमत ॾींदासीं पंहिंजे प्रोग्राम में इनशाअल्लाह। त नाज़रीन, केरु वेहंदो कुर्सीअ ते प्रोग्राम जो वक़्तु हिन महिल पुॼाणे ते पहुतो आहे। इनशाअल्लाह नेक्स्ट एपिसोड में कंहिं सुठे नाले सां गॾु तव्हां सां गॾु वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं शेरदिल गाओ खे ॾींदा इजाज़त।